आज सुबह पीरशाह मोरी वटि मुबैना तौर हाजी गुलाम हुसैन लाशारी पारां फायरिंग करे पंहिंजे दोस्त अज़ीम आराई खे क़त्ल करण बैदि पाण ते फायरिंग करे वारे वाक़े बाबति गुलाम हुसैन लाशारी जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही जी पुराणी दोस्ती हुई ऐं हू सऊदी अरब समेत पाकिस्तान में बि कारोबार गॾु कंदा हुआ। हुननि अज़ीम जे वारसनि पारां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त वाक़े वक़्तु गुलाम हुसैन सां गॾु केरु बि मौजूदु न हो। मुख़ालिफ़ दौर पारां गॾियल माण्हुनि जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। लाशारी बिरादरी जे वारसनि SSP नवाब शाह खां मुतालबो कयो आहे त वाक़े जी ईमानदाराना जांच करे असुल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। इनकी दोस्त यारी ही अॻु में ही पाण रहंदड़ हुआ सऊदी में पर हिते बि वास्तो हुई यारी। हाजी गुलाम हुसैन हिनखे उते घुरायो हुयो सऊदी सॼो जहान उतां करे पोइ हाजी गुलाम हुसैन खे जो अटैक वो आया हिते वापसी हिते आया उन खां पोइ कारोबार पंहिंजो गॾु हुयो हर रोज़ पैसा ॾोकड़ हर शइ हिननि वटि हुई। पोइ हिन जी रोज़ चप हूंदी गेल हूंदी पैसे ॾोकड़ त अॻिते पहुते हाणे उन जा ते जिन माण्हुनि जा नाले ॾियण जी कोशिशि पिया कनि उन जा ते पीरशाह जी मोरीअ ते पुछा कनि त घणा माण्हू आया जज़ोड़ ॿिया दुकानदार ॿिया टिया पेढियूं आहिनि हर शइ आहिनि कारोबार जा गॾु आहिनि ॿ दुकान उन भरिसां रिज़की आहिनि उन जा ते पुछा कनि त ॿिया के माण्हू आया जा फ़ैर करायूं जा हथियार खयूं जा हिन सां गॾिजी गाॾी ते आया त असां जुर्मेदार उमिरि असां थाणे ते पेश कंदासीं। उते हू सऊदी रहंदा ॿई अज़ीम ऐं बाबा मुंहिंजो उते रहंदा ऐं उते ई मोटिया आहिनि। हिते वरी काफ़ी टाइम थियो अथनि कारोबार शुरू कयो अथनि ऐं चकी खोली अथनि पीरशाह मोरी ते उते वरी ही पाण भेण वण थिया आहिनि ऐं इन खां पोइ पैसा मुंहिंजा जेको आहे बाबा साहब बाबा जा उन वटि हुया हू सुबुह खां वठणु वियो आहे त माना हिननि हिक ॿिए खे माना घटि वधि ॻाल्हायो आहे पोइ ही हिक ॿिए खे मारियो अथनि ऐं कंहिं मारियो आहे असांजे हमराह खे उहो सरासर ग़लति आहे। जीअं असां ॻाल्हि ॿुधी त हाजी गुलाम हुसैन ऐं हिननि जी पाण में का मुंहमारी थी उन तां हिक ॿिए खे हिननि मारियो आहे ऐं हुन जा ॿाहिरि जेके आहिनि हुन जा छोकिरे जा उहे ग़लति बयानी पिया कनि कूड़नि केसनि में फसाइण लाइ हींअर NC में न NC पिया कटराइनि या इहे शयूं पिया कनि को आहे सो नाइंसाफ़ी न कनि जहिड़ो हुननि जो क़त्लु थियो आहे तहिड़ो असांजो क़त्लु आहे। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं अब्दुल मोमिन जोनो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।